अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां फैज़ खोसो। अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम तारीख़। नाज़रीन, तारीख़ जे अॼोके प्रोग्राम में असां सिंध जे हिकु बिना विसारियल शहर मीरपुर बठोरे खे फोकस कयो आहे। तव्हां ॾिसंदो त मीरपुर बठोरे जी इर्तिका कीअं थिए थी ऐं हिन शहर सां कहिड़ियूं न तारीख़ी रिवायतूं मनसूब आहिनि। अचो हलूं बठोरे ऐं ॾिसूं त हिन शहर जो बुनियादु कीअं पियो ऐं पुराणो बठोरो शहर किथे क़ाइमु हो। सिंध तबई भाङनि जी बि अजीब तारीख़ आहे। हिन वतन जा मजमूई तौर 6 तबई भाङा आहिनि, जिन में उत्तर, विचोलो, लाड़, काछो, कोहिस्तान ऐं थर शामिल आहिनि। उन समूरनि तबई भाङनि जूं पंहिंजूं पंहिंजूं जाग्राफियाई हदूं मुक़ररु थियल आहिनि ऐं हर तबई भाङो पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप रखे थो। सिंध लाड़ वारो तबई भाङो कुदरती तौर लड़ियल ऐं झिमियल आहे ऐं फितरी तवाज़े ऐं नहठाई जे करे क़दीम ज़माने खां वठी सिंध वासियुनि खे मिठा मेवा पे खाराईंदो रहियो आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे त नहद शाखे पुर मेवो सर बर ज़मीन। लाड़ जे हवाले सां सिंध जे नाम्यारे मुहक़िक़ प्रोफेसर महबूब अली चन्ना पंहिंजे मज़मून सामूंडी सैलानी में लिखियो आहे त लाड़ सिंध जे चड़ीअ जी हिकु रूह रचंदी लार आहे। वाकई लाड़ पट जो इलाइक़ो सिंध जो उहो परगि॒णो आहे जिते जी ख़ुशहाली ऐं आसूदगी न रुगो गीचनि ऐं लोक गीतनि खे सिरजियो, पर उन ख़ुशहाली ऐं आसूदगी धारियुनि, हमलावरनि ऐं कब्ज़ागीर माण्हुनि खे बि हमलनि ऐं कब्ज़नि जी तरग़ीब ॾिनी, जंहिंजे नतीजे में हिन ख़िते जी सरज़मीन ते तारीख़ जा नित नवां किस्सा ऐं कहाणियूं बि उभरी साम्हूं आया। लाड़पट जी तारीख़ ते जॾहिं नज़र फेराइजे थी त मुख़्तलिफ़ मुहक़िक़ ऐं तारीख़दाननि जा नज़रिया ऐं राया बि नज़र मां गुज़रनि था। उन हवाले सां प्रोफेसर महबूब अली चन्ना जी तहक़ीक़ इंतिहाई अहम आहे, जंहिं पंहिंजे हिकु मज़मून मीरपुर बठोरो में उन्हनि आलमनि ऐं सयाहनि जा राया पेश कया आहिनि जिन लाड़ जी सरज़मीन ते तबाह आज़माई कई हुई। प्रोफेसर महबूब अली चन्ना लिखे थो त डॉक्टर सेंती कुमार चैटर्जी बंगाली ॿोली जी तारीख़ लिखंदे हिकु अहम हक़ीक़त ॾांहुं इशारो कयो आहे त ईसवी सन खां 5 सदियूं खनि अॻे वजिया नाले हिकु राजकुमार केतिरनि ई माण्हुनि सां लाट मां लॾे लिनका यानी सैलून ॾांहुं वियो त उते ॿुध धर्म ऐं पाली ॿोली फहिलाउ हासिल कयो। लाट अखर ते तबसरो कंदे काके भेरूमल लिखियो आहे त गुजरात जो खंभात जे नाल वारो पासो ऐं सिंध जो ॾाखणियूं भाङूं अॻे लाट सॾिबा हुआ। हींअर लाट बदिरां हिन इलाइक़े खे लाड़ सॾियो वेंदो आहे, छाकाणि जो टे जो उचार रे में तब्दील थी वियो आहे। लाड़ जी उपटार कंदे काके भेरूमल वधीक लिखियो आहे त सिंध जो ॾाखणियूं भाङूं जेको विचोले जे हेठां आहे ऐं वञी समुंड सां लॻो आहे सो लाड़ सॾिजे थो। लाड़ जा 2 भाङा आहिनि। हिकिड़ो हैदराबाद ज़िले वारो लाड़ जेको बदीन ऐं टंडे बागे खां हली बुलड़ी शरीफ़ तालके गूनी ताईं आहे। उतां खां कोह ॾेढ परे मीरपुर बठोरे तालके जे झोक शरीफ़ में शाह इनायत सूफ़ी जी दरगाह आहे। उन्हनि 2 नामवर दरगाहनि जे विच खां वठी कराची ज़िले जो समूरो ॾाखणियूं भाङूं जेको केटी बंदर ऐं कराची तरफ़ लड़ी अची समुंड सां लॻो आहे सो कराची ज़िले वारो लाड़ आहे। अॻे कच्छ जे रिण ॾांहुं समुंड हो, जंहिंजो पाणी बदीन तालके जे परियां घारी शेखानी वारे रिण में ईंदो हो, जंहिं करे बदीन तालको बि समुंड सां लॻो बीठो हूंदो हो। हाणे ओॾां समुंड कोन्हे त बि उहो पासो अञा ताईं लाड़ सॾिजे थो। काके भेरूमल जी इहा तहक़ीक़ लॻभॻि 1 सदी क़दीम आहे। संदसि तहक़ीक़ में जेके तालका ऐं ज़िला ॼाणाया विया आहिनि से ज़िला ऐं तालका बदिलिजी चुका आहिनि ऐं हाणे उन्हनि जी जाइ ते
टंडे मोहम्मद खान बदीन ऐं ठटे जे नाले सां नवां ज़िला ऐं तालुका क़ाइमु थी विया आहिनि, पर हिन इलाइक़े जी जाग्राफ़ी अॼु बि उहा ई साॻी आहे जेका